दादा साहब तमाम घणी मेहरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो ऐं गुज़र रात भी अवां जो यूट्यूब ते जेको अवां जो आहे व्लॉग उहो ॾिठोसीं ऐं अॼु भी ॾिठोसीं। स्पेशली अवां क़ौमी असेंबली ते भी ॾाढो डिटेल में ॿुधायो अंगनि अखरनि सां सूरत हाल छा जुड़ण वञे पई, स्पेशली अगस्त खां पोइ ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में भी। सो अवां जा जेके यूट्यूब जा नाज़रीन आहिनि जंहिंमें असां भी शामिल आहियूं उहो त ॾिठोसीं। हाणे जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि सां भी असां चाहियोसीं त इहे ॻाल्हियूं शेयर थियनि। काफ़ी अहम इंफॉर्मेशन आहे ऐं अवां जो तज्ज़ियो ॾाढो ज़बरदस्त आहे। सो सभ खां पहिरियां पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं अवां खां क़ौमी असेंबली में जेका हाणे सूरत हाल जुड़े पई, इहे 22 मखसूस सीटूं, उन सां गॾोगॾु जेके हाणे PTI वारा आज़ाद तस्वर था थियनि उन्हनि जा हिमायती याफ़्ता, सूरत हाल कहिड़े पासे वेंदे ॾिसो पिया ऐं छा वाक़ई पीपल्स पार्टी अपोज़िशन में वञे पई। छाकाणि 2 ॾींहं पहिरियां ताईं इहे ख़बरूं पिया हलियूं त मे बी उहा वफ़ाक़ी हुकूमत जो ऐं पंजाब हुकूमत जो हिसो थियण पई वञे। पर जेके अवां जो जेको तज्ज़ियो आहे ॻाल्हियूं आहिनि उन्हनि मां त लॻे थो त वाक़ई उन्हनि खे सूट बि इहो कंदो त अपोज़िशन में वञनि। सो सूरत हाल कहिड़े पासे वञे पई सर? महरबानी नसीर, जेको ही पीपल्स पार्टी हुकूमत में वञण वारी ख़बर हुई उहा त बिल्कुलु बेबुनियाद हुई ऐं उहा कॾहिं कॾहिं जेके जर्नलिस्ट आहिनि उहे पंहिंजो या उन्हनि खे जेके इन्फ्लुएंस कंदा आहिनि माण्हू जेके पाण वज़ीर मुशीर थियणु चाहींदा हुजनि, पीपल्स पार्टी जी लीडरशिप जो अहिड़ो को फ़ैसिलो शुरू खां कोन्हे। ऐं हुन खां पोइ ॾिठो हूंदो त तल ब्लंटली शजीद इनाम मेमन जेके वज़ीर इत्तलात आहिनि सिंध जा, उन्हनि उन खे रद्द कयो। उन्हनि जो अहिड़ो को पीपल्स पार्टी न को गौर करे पई, न को असांखे ऑफर थी आहे। असल में जेका सूरत हाल आहे, जेको हिकिड़ो पंहिंजो 2 पार्टी सिस्टम वारो जेको पुराणो हिकिड़ो डिज़ाइन हुयो जेको हर जमहूरियत में थींदो आहे, उन पासे पाकिस्तान खे कंहिं न कंहिं शक्ल में वञिणो हुयो। ऐं जेके आम चूंडूं हुयूं उन्हनि खां अॻु में बि मूं वटि इहा मालूमात हुई ऐं पंहिंजे व्लॉग्स में ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में इहा शेयर कंदो रहियो आहियां त पीपल्स पार्टी इहो फ़ैसिलो कयो हो त जेकॾहिं उन्हनि खे एतिरा वोट मिली वञनि था जो नंढियूं जमातूं मिलाए ऐं पंहिंजी हुकूमत ठाहे सघनि, कोलिशन गवर्नमेंट, त पीपल्स पार्टी उहा हुकूमत ठाहींदी। ऐं जेकॾहिं मुस्लिम लीग नून या PTI पोज़ीशन में अचनि थियूं त नंढा इत्तेहादी मिलाए पंहिंजी हुकूमत ठाहिनि त उहे वञी हुकूमत ठाहिनि। पीपल्स पार्टी उन सूरत में अपोज़िशन में वेंदी ऐं ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नून जे अगेंस्ट पीपल्स पार्टी जो को डेलिब्रेशन हुयूं प्रॉपर। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो जेको पंहिंजो माइंड सेट आहे उहो इहो ई आहे त असांखे मुस्लिम लीग नून जे इत्तेहाद जे बजाए अपोज़िशन खे प्रेफर करणु घुरिजे। पर गॾोगॾु पीपल्स पार्टी हिकिड़ो इहो फ़ैसिलो बि कयो हुयो त जेकॾहिं हंग पार्लियामेंट ठहे थी, के बि वॾियूं पॉलिटिकल पार्टीज़ मिली जेकर हुकूमत न ठाहिनि ऐं ॿीहर मुल्क खे चूंडुनि में वञिणो पए मजबूरी में, त पोइ उन सूरत में पीपल्स पार्टी हुकूमत में शामिल थींदी, पाण लीड करे या वरी पाण जूनियर पार्टनर थो अचे। हाणे इहो त हिकिड़ो बैकग्राउंड हुयो। उन में इहो तय हो त पीपल्स पार्टी वज़ारतूं न वठंदी, आइनी उता वठंदी, जेको ज़ाहिर आहे बाद में अवां जे साम्हूं अची वियो तारीख़ आहे। हाणे जेका नई डेवलपमेंट आहे उहा आहे मखसूस सीटुनि वारे फ़ैसिले खां पोइ। उन में पीपल्स पार्टी जी इन डेवलपमेंट खां अॻु में बि जेका शिकवा शिकायत हुई, जेका मौजूदा बजट आहे उन में बि अवां ॾिसो त पीपल्स पार्टी जेको चाहियो पियो उन्हनि खे उहो न आहे मिलियो। पीपल्स पार्टी सखर हैदराबाद मोटर वे लड़ पे कई, उहो उन्हनि खे कोन मिलियो आहे। पीपल्स पार्टी अॻियां कुझु महीने ॾेढ खां पोइ यानी बजट जो प्रॉपर जॾहिं शयूं साम्हूं अचणु शुरू थी वेंदियूं त अवां ॾिसंदव त पीपल्स पार्टी वधीक शिकायत कंदी नज़र ईंदी। छाकाणि त पीपल्स पार्टी खे जेकॾहिं उन चवण त ग़लति न हूंदो त लॉलीपॉप ज़रूरु ॾिनो वियो आहे, पर पीपल्स पार्टीअ खे उहो कुझु नाहे मिलियो जेको पीपल्स पार्टी सां कमिटमेंट कई वई हुकूमत में शामिल थियनि था। सो हाणे जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त मुस्लिम लीग नून जेका आहे उहा उनखे हिकिड़े मौक़े ते शयूं पंहिंजूं जेके आहिनि उहे बिल मंज़ूर कराइण, बजट मंज़ूर कराइण, उन लाइ पीपल्स पार्टी जे ॿाहिरि अमेंडमेंट करणी पए थी पई। पर हाणे जेको 22 जेके मखसूस सीटूं आहिनि ख़ासि तौर ते क़ौमी असेंबली जूं, उन मां 14 मुस्लिम लीग नून खे मिलणियूं आहिनि। मुस्लिम लीग नून जी पोज़ीशन जेका आहे उहा 125 नंबरनि ते हली वेंदी। पीपल्स पार्टी खे कढी जेकॾहिं छॾिजे त 161 मेंबर थियनि था हुकुमरान इत्तेहाद या माइनस पीपल्स पार्टी। ऐं मुस्लिम लीग नून खे 8 वधीक MNAs खपनि जीअं हू पंहिंजी सादा अक्सीरियत बरक़रार रखे सघे। हाणे उन खां पोइ जेका नई डेवलपमेंट थियण पई वञे उहा आहे 9 मई जा केसिस। उन में तहरीक इंसाफ़ जा खोड़ सारा MNAs जेके आहिनि जिन जो तालुक पंजाब सां आहे उहे उन में नामज़द आहिनि। उन में नाला बि ॻणाए सघां थो पियो, पर नाला ॻाइण जी ज़रूरत कोन्हे। सो उहे नज़र अचे थो पियो त 24 अगस्त खां पहिरियों जा फ़ैसिला अचणा आहिनि। सुप्रीम कोर्ट इहो बाउंड करे छॾियो आहे इन्हनि एंटी टेररिज़म कोर्ट्स खे। हाणे नज़र इहो अचे पियो त जेकॾहिं फ़ैसिला अचनि था उन मां को 8-10 MNAs जेके आहिनि उहे मुजरिम डिक्लेयर थी, उन्हनि खे सज़ा मिले थी, त उहे MNAs जी जॻह ते नंढियूं चूंडूं थींदियूं। जीअं रिसेंटली सियालकोट में चूंड थी अवां ॾिठी, मुस्लिम लीग नून वॾे मार्जिन सां खटे वई।
सो पंजाब में जेकॾहिं एॾियूं चूंडियूं वठंदा तकनि ते थींदियूं अॻिते वञी उहे थियण वञनि पियूं नज़र अचे थो पियो दीवार ते लिखियलु आहे त उन सूरत में मुस्लिम लीग नून खे पीपुल्स पार्टी जी ज़रूरत न पवंदी या जीअं कल्ह हिकिड़ो एमएनए मुस्लिम लीग नून में शामिल थियो आहे अहिड़ा 8 ॿिया एमएनए बि जेके बकौल बैरिस्टर गोहर जे 4-5 एमएनए हुननि जा अहिड़ा आहिनि जेके हुननि खां टुटी सघनि था पिया सो 8 एमएनए जी ज़रूरत आहे सो उहे हेॾा या होॾा डीसी थियण खां पोइ या अॻु में मुनरिफ थी होॾा मुस्लिम लीग नून में वञनि त उन सूरत में पीपुल्स पार्टी जी मुस्लिम लीग नून कान न कढंदी जॾहिं मुस्लिम लीग नून पीपुल्स पार्टी कान न कढंदी त पोइ पीपुल्स पार्टी वटि को चार न हूंदो हुकूमती बेंच ते वेही मुस्लिम लीग नून जी हुकूमत जे फैसलनि जो बार खणे जीअं अॼु पेट्रोल जी क़ीमत वधी आहे पीपुल्स पार्टी जेतिरो मर्ज़ी हुन ते तनक़ीद करे पर पीपुल्स पार्टी हुकूमत जो हिसो आहे उनजे करे जेको मुंहिंजी जेका पंहिंजी कैलकुलेशन आहे थोरी इंफॉर्मेशन आहे उन बुनियाद ते मूंखे नज़र इहो अचे थो पियो त ईंदड़ कुझु महीननि खां पोइ जॾहिं समूरा मामला थी वेंदा जेके आऊं ज़िक्र कया जेके मुमकिनात आहिनि उहे जेकॾहिं ईअं थिए थो जेको आऊं चवां थो त पोइ पीपुल्स पार्टी स्विच कंदी लेफ्ट राइट टू लेफ्ट अपोजिशन में हली वेंदी ऐं उन सूरत में पीटीआई अपोजिशन विञाए वेंदी अपोजिशन जी स्लॉट पीपुल्स पार्टी वटि हली वेंदी उन जेको ॿियो जेको टारगेट सिस्टम खे अचीव थींदो उहो इहो आहे त जेको अपोजिशन जो स्पेस पीटीआई खे मिलियल आहे उहा बि पीटीआई खां कटिजी वेंदी यानी उहा आवाज़ होॾां पीपुल्स पार्टी होॾां मुस्लिम लीग नून सो इहो हिकिड़ो आइडियल सिचुएशन जेका आहे एस्टेब्लिशमेंट लाइ मुस्लिम लीग नून लाइ पीपुल्स पार्टी लाइ टिनि आइडियल सिचुएशन हूंदी उनजे करे मूंखे नज़र नथो अचे त इहो न थिए सियासत आहे मुमकिनात हमेशह हूंदियूं आहिनि पर मूंखे घणो इम्कान इन जो आहे त इहो ईंदड़ 4-5 महीननि में सूरत हाल हिन पासे वेंदी आहे